नाज़रीन, पनोआकिल वेझो जतोई ऐं जागीराणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार तेज़ थी वियो आहे। फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हथियारबंदनि रेलवे ट्रैक ते कब्ज़ो कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर एहसान भट्टी। जी एहसान, इन धुरियुनि बाबति जेको खूनी तकरार हली रहियो आहे उन बाबति छा ख़्यालात आहिनि तव्हांजा? जी, कुछ ॾींहं अॻु सांगी थाणे जी हद में जतोई बिरादरी जे माण्हुनि माल चोरी कंदड़ 2 जागीराणी बिरादरी जे चोरनि खे पकड़े खेसि मुछूं ऐं पेरूं मथो पूरे तज़ील जो निशानो बणायो हो। पुलिस हवाले कयो, उन खां पोइ पुलिस हवाले कयो, जंहिं बाद पलांद में जागीराणी बिरादरी जे हथियारबंदनि दुबर क़ौमी शहरा ते मुसाफ़िर वेगन खे रोके 2 जतोई बिरादरी जे माण्हुनि खे अगवा करे कचे खणी विया ऐं ॿिन्ही जे मुछूं मथो पूरे ॻिची में लितर विझी तज़ील जो निशानो बणायो वियो हो। जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि में छिकतान हलंदड़ हुई। अॼु सुबुह जो सांगी रेलवे ट्रैक ते चढ़ाई जतोई बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे शुरू करे ॾिनी आहे, जॾहिं त जागीराणी बिरादरी जा हथियारबंद दुबर खां फायरिंग कनि था। इलाइक़े में दुहाक पखिड़ियल आहे। गोलियूं लॻण सबबि 2 वाट वेंदे रस्ते वेंदे जेके माण्हू हुया उन्हनि जन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। रेलवे इंतज़ामिया सांगी वटि हलंदड़ फायरिंग सबबि पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन अवामी एक्सप्रेस ऐं माल गाॾी खे पनोआकिल स्टेशन ते रोकियो वियो आहे, जॾहिं त कराची एक्सप्रेस खे मैसरो वटि रोकियो वियो आहे। मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो चवणु आहे त असां वधीक जांच करे रहिया आहियूं। जी एहसान, अपडेट करण जे लाइ तव्हांजी महिरबानी।